फिलहाल हम पी रहे हैं गन्ने का जूस, क्योंकि गर्मियां हो गई हैं शुरू। मशहूर बड़े मीठे आम है यहाँ के, लेकिन असल सिंदड़ी जो है आजकल टंडोला अलायार की मशहूर है। सामू ॾिसो पिया, थ्रेशर हले पियो, कणक के थ्रेशर लगे पियो। दोस्तों ये कच्चो है, कच्चे में रास्ता हेड़ा होंदा तो भाई ॾिसो। इसी तरह के जंगल डाकुओं की आम। ये एक और तारीखी घर, खूबसूरत घर जहाँ से हम गुजर रहे हैं। बाग को वॾो कोन्हे पर आहे माशाल्लाह खूबसूरत, थोरो पुरसुकून जगह आहे। घणी आइसक्रीम हले थी रोज़ दोस्तों मेरा घर पे दोस्तों नेट घोट की पहुंची आसी शक्कर में तो पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं मोरो पहुंचाऊं, मैं जा रहा हूं शक्कर, घोटकी, फिर कश्मीर, जैकवाबाद आपके लिए व्लॉग्स बनाने। अभी मैं मिठियानी के करीब मौजूद हूँ। ये मोरो से तकरीबन 15 किलोमीटर दूर इलाका है। आज आपको थोड़ा ये इलाका विजिट कराते हैं, विलेज लाइफ दिखाते हैं। फिलहाल हम पी रहे हैं गन्ने का जूस, क्योंकि गर्मियाँ हो गई हैं शुरू। तो अपने भाई का चैनल सब्सक्राइब करें और वीडियो आखिर तक जरूर देखें। घना गिलास हलंदा रोज? शुक्र मालिक साईं बन जा। काउंटिंग कोने सफा हिसाब के रखो ही कोंदा ना, बस हले पे तो काम हलायो तो असली है। इन में आए मिलावट? ना इन मिलावट होंदी आहे ना, असां दे बस कमंद मिठो हले पे तो। हां, कमांड केड़ो है? कमंद 232 232 है। इने धोइंदा भाई कमांड के? हां, धोतल इने रंग ही हुंदो, बाकी धोतल हुंदो। रंग ही तो घणे गिलास हलायो था? 50 रुपया। 50 रुपया दोस्तों, 50 रुपये का ये गिलास है गन्ने के जूस का। भाई का कहना है कि ये प्योर चलाते हैं, इनका दावा है, और कहते हैं कि गन्ना भी ये धोके चलाते हैं। तो बहरहाल गन्ने का जूस एंजॉय करके आगे चलते हैं। दोस्तों आम बस तैयार हैं, कुछ दिन इंतजार करें, मार्केट में मीठे मीठे आम पहुंच जाएंगे। मिठियानी के करीब हम एक आम का बाग विजिट कर रहे हैं। मौसम इतना गर्म नहीं है, लीमू के कुछ दरख्त हैं, ज्यादा नहीं है यहाँ पर। ये लीमू का दरख्त और ये है वैसे आम का बाग। तो मुझे ये सिंदड़ी लग रहा है। यहाँ पर डिस्ट्रिक्ट नौशेरा फेरोज में बड़े पैमाने पर आम के बागात हैं। यहाँ पर ज्यादातर सिंदड़ी और चौसा होता है, लंगड़ा भी होता है। मशहूर बड़े मीठे आम है यहाँ के, लेकिन असल सिंदड़ी जो है आजकल टंडोला अलायार की मशहूर है। पहले मिरपुर खास, लेकिन अब टंडोला अलायार और हैदराबाद सबसे ज्यादा जो है आजकल टंडोला अलायार में आम के बागात हैं, क्योंकि मिरपुर खास में सीम ने आम के बागों को तबाह करके रख दिया। लाखों एकड़ पर बागात हुआ करते थे, लेकिन सीपेज ने आम के बागात को बड़ा नुकसान पहुंचा है। इस साल बरसातों की वजह से और जो तूफान चले, कहा जाता है कि आम के बागात को बड़ा नुकसान पहुंचा है। सो दोस्तों हाँ वरी अॻिते वधूं था, कुछ ॿिया इलाइक़ा विज़िट कयूं था, कोशिशि कयूं था कि ॻोठ में वञूं ऐं ॻोठाणी ज़िंदगी जो सुकून महसूसु कयूं ऐं तव्हांखे ॿुधायूं त असांजी दिलि ते छा पियो गुज़रे। ॻोठनि में अचूं था, ख़ुशी त थिए थी, सुकून त मिले थो, पर अफ़सोस इहो थो थिए त दुनिया किथां खां किथे पहुची वई। असां इलाही पुठिते आहियूं, असांजे ॻोठ तरक़ी न करे सघिया आहिनि। साॻियो लॻे थो त 50 साल पुराणी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। असांजे माण्हुनि खे हिमत करणु घुरिजे, ख़ासि तौरु तालीम जे मैदान में असांखे अॻभरो थियणो पवंदो, उन खां सवाइ तरक़ी मुमकिन कोन्हे। सो बहरहाल हलूं था, तव्हांखे कुझु ॿिया इलाइक़ा विज़िट करायूं था। असां मिठियानी शहर भरिसां ई मौजूदु आहियूं।
कच्चे वारे इलाइक़े में आहियूं असां। मिठाणी 3-4 किलोमीटर ही परे इलाइक़ो आहे। साम्हूं ॾिसो पिया थ्रेशर हले पियो, कणिक खे थ्रेशर लॻे पियो। इहो थोरो नज़ारो तव्हांखे ॾेखारियूं था। हिननि हारियुनि खां आबादकारनि खां हाल वाल वठूं था त कणिक जो अघु जेको सरकार मुक़ररु कयो आहे उन मां ख़ुशि आहिनि या कोन्हनि। तनवीर मलिक जेको ड्रोन वारे साफ़ी तौरु मशहूरु आहे, उहो असां सां गॾु आहे। उहो भाउ असांजी रिकॉर्डिंग करे पियो। अॻियां थोरो शोर हूंदो, उन में तव्हांखे कंप्रोमाइज़ करिणो पवंदो। हीउ कचे वारो इलाइक़ो आहे दोस्तो। बोर्ड में हीउ बिल्कुलु ॿुॾल हूंदो आहे, पर हिते जेका फसलनि जी उपत तमामु ज़बरदस्त थींदी आहे। कणिक लथी आहे त जिते किथे बसि थ्रेशर हलन पिया, पर आबादकारनि जो रड़ियूं आहिनि। दोस्तों ये गंदम को थ्रेशर लग रहा है, ये इससे भूसा अलग करके मार्केट में भेजने के लिए तैयार की जा रही है। ये मजदूर ये हारी बेचारे मेहनत कर रहे हैं, इनसे हाल वाल लेते हैं। अरे अच्छा हाल है। तव्हां आबाद का जमींदार कहाँ आहियो? कहाँ कह रहे हो? मां माटी है जी छा जो सर माटी है मां छा कंदा आहियो हिते? मां हिते मुंशीगिरी कंदो आहियां समझार मुंशी आहियो? ज़मीन कहिड़ी आहे? पेपरनि जी आहे ट्रिपरनि जी आहे। डॉक्टर मंजूर ने पर अच्छा, ये छा हिसाब किताब हूंदो आहे? घणनि कलाकनि में ये कणिक केतिरी कढी ईंदो आहे सॼे ॾींहं में? केॾी महिल सॼो ॾींहुं बि लॻी थो वञे ऐं केॾी महिल वरी आली आहे त मिंट घणी देरि बि लॻी थी वञे। 3 कलाक देरि हली थी वञे। 1 कलाक? हा सुको त अच्छा, बाक़ी आलो हूंदो हुन में 2-3 कलाक लॻी था वञे। 2-3 कलाक माना 3 कलाकनि में देरि निकिरे थो वञे। हा 2-3 कलाक लॻी वेंदी। देरि मां घणी कणिक निकिरे थी? केॾी महिल 20 बोरियूं बि निकिरनि थियूं, केॾी महिल 40 बि निकिरनि थियूं। अच्छा जी 3-4 कलाक? हा बस 3-4 कलाक ही हलाइंदा आहियो? जी जी। ये बता रहे एक डेरे से तकरीबन 20-25 बोरियां निकलती हैं। बोरी वजन कितना है? 107 किलो से 105 तकरीबन 107-110 किलो की बोरी होती है। 3-4 घंटे थ्रेशर चलता है। इनसे बात करते हैं। ये कौन है? कहाँ कह रहे हो? मां शाहनवाज पेपर पेपर है हारी है आबादगार है मालिक? मां हारी पाया पंहिंजी काई दर पाया हार पे ते पाए पंहिंजी पाए अलहमदुलिल्लाह हर तैयारी ये मुझे सोट जी शाह संडे पर जी ही मां यो संभालिया सेरिया बाकी हां मुझे बड़े पलते 5 एकड़ है वो हम हार को कयो। अच्छा दोस्तों, शेरी का मतलब ये होता है कि मजदूरी पे देते हैं, उसमें हारी को सिर्फ मजदूरी मिलती है, शेयर नहीं मिलता। नहीं शेरी में ये बात है कि सिंधी में बोलूं ना, शेरी में यो आ जो शेरी में संभालन माना जिम्मेदारी मुंहिंजी हूंदी आहे शाहनवाज जी त माना बाबा शेरी संभाल कर कलर पानी दवा जेको बि मां कंदो आहियां। बाक़ी जेको लापारो असां मज़दूरनि खां कराईंदा आहियूं, थ्रेशर मज़दूरनि खां ई वाराईंदा आहियूं। हिकिड़े शेरी में अॼुकल्ह मूं ॿुधियो लॻो मज़दूरी ॾियारी पहिरीं न पगार पहिरीं पहिरीं असांजा मज़दूर न आहिनि। इहो सिस्टम हले थो न? हा उहो पगार पहिरीं भले थो, ही मज़दूरनि खे असां एकड़नि जो हिसाब ॾींदा आहियूं। इहो त यार हारी जे हक़ ते इहो सम्झो दाड़ो आहे। माना शेरी जेका रखो पगार ते आहे, हारी हक़ ते दाड़ो आहे। हारी वीचारो परेशान। असां हार पोरा कयूं, शुक्र अलाए 2-500 ऐं ख़र्चो अञा अलाए छा छा आहे पाण सॼी ख़बर अथव। हिकिड़ो त डीज़ल महांगो आहे, ॿियो त वरी 2-500 उन में कलर महांगो, सभु दवा स्प्रे हर शइ। बाक़ी वञी को 2-3 बोरियूं थियूं हारीअ खे बचाए, सभु ख़र्च निकिरी थो वञे बसि माना शुक्र आहे। ये छा ट्यूबवेल लॻल आहे हिते? इहो हिते सोलर सिस्टम आहे। ट्यूबवेल आहे? हा ट्यूबवेल आहे पाणी जे लाइ निकाल मोटर लॻल आहे हिते। दोस्तों कच्चे वाली जमीन में यहाँ पर इरिगेशन सिस्टम के तहत पानी नहीं पहुंचता, तो अंडरग्राउंड वाटर इस्तेमाल किया जाता है ट्यूबवेल के जरिए। आप देख सकते हैं सोलर सिस्टम के तहत यहाँ पर ट्यूबवेल चलते हैं, क्योंकि बिजली तो है नहीं और जो डीजल इंजन वो बहुत ही महंगा पड़ता है। जो जमींदार ये अफोर्ड कर सकते हैं तो वो सोलर सिस्टम के तहत ट्यूबवेल चलाते हैं। आगे चलते कुछ मजीद आपको गाँव विजिट कराते हैं। दोस्तों ये रोड की हालत ॾिसो आहे। कच्चे में सिरनि वारो रस्तो ठहियल आहे। सिरनि वारो रस्तो त अच्छा केटी जतो ॾांहुं वञण रस्तो जतो हिसाब न। हा रस्ते जी हालत हीअ अथव। वाह
मुसां गॾु तनवीर मलिक मोटरसाइकिल ते वञूंगा। हालत वॾी अथव हिते। दोस्तों, ये कच्चो है, कच्चे में रास्ता अहिड़ा हूंदा अथव। भई ॾिसो कीअं भई नंढिड़ो मोटरसाइकिल वॾी ॾुखियाई सां कढियो वञे। दोस्तों, ये कच्चे का एरिया है। सैलाब में यहाँ पर दरिया ही दरिया होता है, पानी ही पानी होता है। इसको यूँ समझे दरिया सिंध का ये पेट है, दरिया सिंध ही है। लेकिन क्योंकि सैलाब के अलावा यहाँ पर पानी नहीं होता। अच्छा, सिंध के जो बादशाह वडेरे हैं, सियासतदान, उनकी खास नजरें होती हैं इस एरिया पर, तो वो कब्जा करके यहाँ पर एक छोटी सी रियासत कायम कर देते हैं और बहुत से एरियाज को नो गो एरिया बना देते हैं। तो यहाँ पर लाइफ बड़ी होती है मुश्किल। ये जो छोटा सा जंगल देख रहे हैं, पहले किसी जमाने में इसी तरह के जंगल डाकुओं की आमाजगाहें हुआ करती थी। दोस्तों, ये तनवीर मलिक हुन भाउ ऐं राजपूत साहब जुम्मन राजपूत असां गॾु आहे। मिठियाणी शहर जी एक घिटी में असां मौजूद आहियूं और ये आप पुराना तारीखी घर देखें। ये प्री पार्टीशन के घर हैं, कितने मजबूत और खूबसूरत घर हैं। नीचे से थोड़ा सा इनको नुकसान पहुंचा है, लेकिन ऊपर से आप देखें, ऊपर से बिल्कुल सलामत हालत में। तो दोस्तों, ये सॾिबा आहिनि वाण का घर, ॾाढा खूबसूरत मजबूत ठहियल हूंदा। मिठियाणी शहर जेको आहे तारीख़ी शहर आहे, वॾो वापारी मर्कज़ रहियो आहे माज़ी में। दीवान जेके हूंदा पाकिस्तान ठहण खां अॻु में, उन्हनि जा वॾा हिते घर हूंदा, हवेलियूं हूंदियूं। सो हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत घर ॾिसो, पाण हलूं पिया होॾां। बड़ा पुरसुकून इलाका है ये। गर्मी यहाँ ज़्यादा पड़ती है, लेकिन आज इतनी गर्मी नहीं है, लेकिन आहिस्ता आहिस्ता अब गर्मी ज़ोर पकड़ रही है। ये एक और तारीखी घर, खूबसूरत घर, जहाँ से हम गुजर रहे हैं। दोस्तों, मिठियाणी जो तहसील नौशहर और फेरोज डिस्ट्रिक्ट और सब डिवीज़न है, वो नौशहर और फेरोज है। उसका शहर है मिठियाणी। मलक मोहल्ला आजकल इस इलाके को कहते हैं। ये देखें, एक पुराना बड़ा खूबसूरत घर जो पाकिस्तान बनने से पहले बनाया गया था। यहाँ के किसी शायद हिंदू सेठ ने बनाया था। पाकिस्तान बनने के बाद वो यहाँ से हिजरत करके चले गए और जो वहाँ से आए उनको ये खूबसूरत घर ऐसे दे दिए गए। तो आगे चलते हैं, कुछ और एरियाज विजिट करते हैं। दोस्तों, मिठियाणी शहर भरिसां हिकिड़ो खूबसूरत बाग है अंबनि जो। अंब खां सवाइ ॿिया बि वण लॻल आहिनि, लीमो बि आहे। दोस्तों, मूं ख़ामोशी इन करे इख़्तियार कई आहे त जीअं तव्हां ई पखियुनि जी आवाज़ ॿुधी सघो। बाग वॾो कोन्हे, पर आहे माशाल्लाह ख़ूबसूरत, थोरो पुरसुकून जॻह आहे। चवंदा को सेठो साहब आहे, उन जेको बाग आहे असां हुनखे इन्फॉर्म करे छॾियो आहे। दोस्तों, आम के बाग में हम आए हैं थोड़ा सा सुकून लेने, लेकिन ये जो मोबाइल फोन है ना, यहाँ भी नहीं छोड़ता। जैसे सुकून का नाम लिया तो नोटिफिकेशन की बेल बज गई।
ये नारियल का दरख्त देखें, ज़्यादातर आम है और लेमन के भी कुछ दरख्त हैं। चीकू भी हैं। दोस्तों कुछ चीकू के भी दरख्त हैं, लेकिन अभी इस दरख्त में तैयार नहीं हुए चीकू। और लीमू भी बिल्कुल अभी छोटे हैं, थोड़ा टाइम लगेगा। नौशेरा फिरोज डिस्ट्रिक्ट में लीमू के भी बहुत बागात हैं। तो माशाल्लाह ये बड़ा सरसब्ज डिस्ट्रिक्ट है हमारा। मेरा आबाई डिस्ट्रिक्ट है, मेरी आबाई तहसील है मोरो, गांव मेरा मोरो में। बड़ा पुरसुकून और ये खूबसूरत रास्ता। दोस्तों मिठियाणी में तनवीर भाउ असांखे हितां जी मशहूरु आइसक्रीम खाइण वठी आयो आहे। नौशेरा फिरोज ज़िले जो शहर आहे, सभिनी खे ख़बर आहे, वरी जिन खे ख़बर न आहे उन्हनि खे ॿुधाए छॾियूं। हिते चवंदा त ॾाढी सुठी आइसक्रीम मिले थी, टेस्ट करे ॾिसूं था। गर्मी बि वधी वई आहे, तव्हां मुंहिंजे चेहरे मां अंदाज़ो लॻाए सघो था। मंझंदि जो एतिरी गर्मी कोन्हे, पर हाणे जीअं जीअं शाम थिए पई त गर्मी पई वधे ऐं असांखे वरी सफ़र बि इलाही अॻिते करिणो आहे। त बिस्मिल्लाह कयो तनवीर। अवा कहिड़ो फ्लेवर आहे दोस्त? कुल्फा आहे। घणा फ्लेवर हूंदा आहिनि? अच्छा, मोरो हुजे, मटियारी हुजे, शक्कर हुजे, घटकी हुजे, आइसक्रीम पंहिंजी सिंध में जेका आहे उनजो ज़ाइक़ो तक़रीबन साॻियो ई हूंदो आहे, छो भला? घणी आइसक्रीम हले थी रोज़? तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद ज़ाहिद नालो आहे। कहिड़ो पाण? सर मलक आहियूं असां। मलक आहियो? जी जी सिंधी मलक आहियां? जी सिंधी मलक आहियूं। हा, तव्हां कमु कयो था पंहिंजो दुकान अथव? सर मां कमु कंदो आहियां। कमु सेठ कहिड़ा आहे? सेठ आसिफ अली राजपूत। सेठ राजपूत आहे, मां मलक आहे। पंज नंढनि शहरनि में, सिंध जे नंढनि शहरनि में आइसक्रीम जो ज़ाइक़ो तक़रीबन साॻियो हूंदो, सबबु छा आहे? इन जो सबबु इहो आहे त जेकर अगरि जेको माण्हू पंहिंजो ई ठाहे थो पियो, उन कारीगर पंहिंजे हथ जो फ़र्क़ु हूंदो आहे, माण्हू ॿियो छा थो करे सघे। ठीकु आहे। कारीगर जे मथां हूंदो आहे जहिड़ो फ़र्क़ु। तव्हां पढ़ो छो नथा? सर असां 10th कई आहे, वरी अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह अॻिते पढ़ंदासीं। फार्म भराइण जे लाइ हिन भेरे कोशिशि कई, पर वरी न पैसा न थी सघिया फीस जा। घणी फीस हुई? फीस तक़रीबन 4800 रुपया हिकिड़ी हुई ऐं चालान जा 12,000 ॿिया। 12,000। हाणे दोस्तों सरकारी तालीम केॾी महांगी कई अथनि, माना केॾो ज़ुल्म आहे। ही वीचारो पढ़णु चाहे थो पर अॻिते पढ़ी नथो सघे। नौजवान मैट्रिक कई अथसि, हिन वटि फीस कोन्हे का, फार्मनि जी फीस कोन्हे जो फीस जमा कराए ऐं पंहिंजी तालीम जारी रखी सघे। ऐं सरदार शाह हुजे, मुराद अली शाह हुजे, या ॿिया जेके पीपुल्स पार्टी जा वज़ीर हुजनि, दवा वॾियूं कंदा आहिनि। असां तालीम मुफ़्त करे छॾी आहे, तालीम जो मयार बहितर करे छॾियो आहे। तव्हां तालीम खे एॾो महांगो करे छॾियो आहे, सरकारी तालीम खे, जो ही सिंध जा नौजवान पैसा न हुजण जे करे वीचारा तालीम जारी रखी नथा सघनि। हाणे त मज़दूरी पियो करे। हिन जो माना मुस्तक़बिल जेकॾहिं इन फीस न हथु करे सघियो, हिन जो माना मुस्तक़बिल तबाह, ज़िंदगी तबाह, सॼी उमिरि में मज़दूरी कंदो। केॾो ज़ुल्म आहे यार। बहरहाल यार मुंहिंजी दुआ आहे अलाह साईं तव्हांजी मदद फरमाए ऐं तव्हां पूरी कोशिशि कयो त कीअं बि करे, छा बि करे, महिनत डबल ओवर टाइम कमु करे पंहिंजी पढ़ाई जारी रखो। इंशाल्लाह सर, इंशाल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी। भाउ तनवीर ॿियो छा हाल आहे? ॿियो खेल वियो बताऊं ॿुधायो। वॾी महिरबानी, तव्हां साथ ॾिनो, सॼो ॾींहुं गॾु रहियो ऐं अॻियां बि नौशेरा फिरोज ताईं गॾु हूंदव। तव्हां मुंहिंजे कोच में विहारींदव? इंशाल्लाह इंशाल्लाह। ही जेको असांजो हाल हिन जो असांजो भाउ आहे, वीचारो सदाईं साथ ॾींदो आहे व्लॉग ठाहिराइण में, ऐं मूंखे चवंदो रहंदो आहे साईं अचो हिन ते व्लॉग ठाहियूं था, हिन ते था ठाहियूं। पोइ हूअं ई वियुसि पे मोरे में थोरो कमु हो, मुंहिंजो भाउ तनवीर वटि वञूं था। तो इहे अथव दोस्तो हाल वाल। हैदराबाद में जेका आइसक्रीम मिले थी न, तोणे जो कराची मां ठही अचे थी। हैदराबाद में बि आइसक्रीम में मज़ो न आहे, पर जेको हैदराबाद में सभ खां मशहूरु आइसक्रीम वारो आहे न, उन बि नंढे दुकान खां कमु शुरू कयो।
हाणे लखनि में डेली सेल आहे हुनजी, करोड़नि में माहवार हुनजी कमाई हूंदी। उन वटि फ्लेवर्स वधीक आहिनि ऐं उन जिद्दत आंदी पंहिंजे कम में। तव्हां हैदराबाद में उन्हनि जे दुकाननि ते उन्हनि जे आउटलेट्स ते वेंदो, एॾी रश हूंदी, एॾी पीए हूंदी, पोइ असीं छो भला जिद्दत पंहिंजे कमनि में छो नथा आणियूं। सही आहे, असांखे पंहिंजनि रीतियुनि रस्मुनि सां मोहबत हुजणु घुरिजे, सकाफ़त सां मोहबत हुजणु घुरिजे, पर कारोबार में जिद्दत आणणी पवंदी। ईअं माना चई जान कोन छॾाइबी। हेतिरनि सालनि खां मशहूरु आहे, बाबा हेतिरनि सालनि खां पोइ दुनिया वञी किथे खां किथे पहुती आहे, असां अञा बसि हुन में आहियूं त मशहूरु आहे। अॻिते हलूं था दोस्तो, नौशरो फिरोज़ उतां कोच में सवार थींदुसि। दुआ कजो त घोटकी डायरेक्ट गाॾी मिली वञे, न त सखर ताईं हुन कोच में वेंदासीं, पोइ वरी अॻियां घोटकी वरी ॿी गाॾी इनशाला कंदासीं। दोस्तों नौशरो फिरोज़ मां तनवीर मलिक मूंखे कोच में सवार करायो ऐं विच में तड़ तकड़ में ठाहे कोन सघियसि वेठो ऐं मुनासिबु नथो लॻे, छाकाणि त मुसाफ़िर आहिनि, सभिनी जी प्राइवेसी आहे। सो हाणे असां ख़ैरपुर बसि पहुचण वारा आहियूं ऐं 8 थी विया आहिनि, बल्कि ॾाढी सुठी आहे इहा कोच। ऐं बसि गंबड़ में बीठी, हुते थोरो टाइम ख़राबु कई, रेंजर्स चेक पोस्ट ते बि थोरो टाइम ज़ाया थियो। हाणे सखर जीअं पहुचां थो तव्हांखे वधीक अपडेट कयां थो। दोस्तो सखर असां पहुता आहियूं, हाणे असां रवाना थियासीं बबरलो बाईपास तां रोड की तरफ़। दुआ कयो गाॾी का सोली मिली पए, ही सखर वञे पई गाॾी। ही तारीख़ी बबरलो बाईपास सिंधु ते ॾाढो नामंज़ूर। हिते कुझु ॾींहं माना सॼो मुल्क जाम थी वियो। तव्हां वरी अपडेट कयां थो। दोस्तों सखर मां असांखे टैक्सी मिली आहे, लोकल टैक्सी आहे, दोस्त मेरा गॾु आहिनि। असां
घोटकी पहुची वियासीं टाइम थियो आहे 9:42 हे असांजे शहज़ादो असां वठणु आयो आहे फरीद मलिक छा हाल आहे हिन वक़्तु तारुफ़ कराईंदासीं तव्हां गॾु गॾु हूंदो असां इंशाअल्लाह फ़िलहाल यार चांहि जी ॾाढी तलब पई थिए फरीद साहिब यकीन कयो मूं चांहि शाम जो किथे पीती बसि हिते पियूं वेहूं था हलूं था बसि पोइ शाम जो चांहि पीती किथे पीती आख़िरी दफ़ो मोरे में पीती कज़न वटि उन वीचारे प्यारी हिकु मोरे खां पोइ असांजो नौशर में पीअंदासीं नौशर हिकदमि गाॾी मिली वई टाइम ई न मिलियो वरी सकर में थो पियां पहिरियों दफ़ो पहुतो आहियां टाइम हा चई सच अथव ऐं अॼु वरी न सही आहे त दोस्तो हिते चांहि में पी असां वरी वञूं था पंहिंजी रिहाइश गाह ते हिते मुश्ताक लगारी साहिब असां इंतज़ार में आहे ऐं पोइ तव्हांखे वधीक अपडेट कंदा सखर सीरीज़ में रगो सखर न आहे पर घोटकी आहे कोशिशि कयूं था कश्मीर वञूं जगबाबाद वञूं ऐं पोइ उन खां पोइ वापसि ईंदासीं सखर ऐं सखर में 2 टे ॾींहं ईंदासीं खैरपुर वञण जी कोशिशि कंदासीं तंहिंजे करे तव्हांखे हीअ पंहिंजे भाई चैनल सब्सक्राइब ज़रूरु करणु घुरिजे तव्हांखे उत्तर सिंध जूं ॾाढियूं हलियूं वीडियोज़ ॾिसण लाइ मिलंदियूं व्लॉग्स मिलंदा स्टोरीज़ ॾिसण लाइ मिलंदियूं पंहिंजे भाई चैनल उहे दोस्त सब्सक्राइब ज़रूरु कनि जेके नवां आहिनि सदाईं गॾु माशा अल्लाह।